शहदादपुर में GDA जी मेज़बानी में मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि पारां सिंधु दरिया मां 6 कैनाल कढण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अचो त मुज़ाहिरनि सां ॻाल्हि ॿोल कयो। सदा जेको ऐवान सदर में हिननि हिकिड़ो बिल पेश कयो आहे ऐं हिकिड़ी मीटिंग थी आहे जंहिंमें हिननि सिंध पंजाब में चोलिस्तान जे इलाइक़े में 6 कैनाल कढण जी तजवीज़ खे पास कयो आहे ऐवान सदर में। अच्छा, अगरि इहे 6 कैनाल ठही विया त पोइ सिंध खे त पाणी मिलंदो ई कोन। त असांजो इहो मुतालबो आहे त बाबा इहे जेके 6 कैनाल आहिनि तव्हां कढो था, उन सां असांजे सिंध जेका बंजर थी वेंदी ऐं सिंध जे माण्हुनि ते सिंध जो जियापो सिंधु नदी आहे ऐं सिंध जे जियापे खे ख़तमु करे तव्हां बलोचिस्तान जेके बि तव्हां चोलिस्तान खे आबाद था कयो त हिते असांजी लखें एकड़ ज़मीन जेका आहे सा ख़तमु थी वेंदी ऐं समुंड जेको आहे जेसि ताणी सिंधु दरिया जो पाणी समुंड में न वियो त समुंड जेको आहे अॻिते वधी करे असांजो ठठो ऐं बदीन ज़िलो इहे समुंड खाई वेंदो हलियो। ऐं असां चाहियूं था त बाबा हीअ जेको सिंधु नदी आहे इन जी असांजी तहज़ीब तमदन ऐं सकाफ़त इन ते मुनसिर आहे। असां सिंधु जा वारिस आहियूं, सिंध जा वारिस आहियूं। असीं चाहियूं था त अहिड़नि मनसूबनि ते अमल न कयो वञे ऐं असां इहो चाहियूं था त ॾिसो। ऐं हींअर वरी पीपल्स पार्टी जा जेका हेठियां ॿिया वज़ीर आला या जेके ॿिया लीडर आहिनि उहे चवंदा इहो मनसूबो कोन्हे, हीअं कोन्हे। त बाबा ऐवान सदर में बिल पास थियो आहे ऐं उहो तमामु मीडिया ते हलियो आहे, सभिनी ॾिठो आहे ऐं 18 जुलाई ते इहो जेको पास थियो वियो कयो वियो आहे उर्सा खे बि ख़तमु कयो वियो आहे ऐं उर्सा जो चेयरमैन सदे सिंध मां हूंदो उनखे ख़तमु कयो वियो आहे। त एॾो वॾो कानून पास करे ऐं सिंध जे माण्हुनि सां बैसाखती कई वई आहे। कानून जे दायरे में रही छो जो असां पीर साहिब पागारे जा फॉलोअर आहियूं ऐं पीर साहिब पागारे हमेशह कानून जी बालाबदस्ती जी ॻाल्हि कई आहे। जीअं 2012 में बिठो निज़ाम ठहियो उन जी मुखालफ़त पीर साहिब कई ऐं उहो कानून वापसि थियो। पीर साहिब वफ़ाक़ जी अलामत आहिनि। पीर साहिब हींअर जेको इहो असांजे लाइ कनि पिया, उहो सिंध में जेकॾहिं पाणी न हूंदो त कुझु न हूंदो। जेकॾहिं कैनाल ठहिया त कुझु बि न रहंदो पाणी ऐं उन में असां भरपूर एहतजाज कंदासीं। असां कंहिं बि तरीक़े सां सिंधु ते कैनाल ठहण न ॾींदासीं। जेके असांखे धारा हणे वञनि पिया, कैनाल करे वञे पियो, इहो तमामु ग़लति आहे। असां हिनखे रद्द था कयूं ऐं असां पीर साहिब जी क़यादत में इंसान जी क़यादत में असां इंशाअल्लाह इन शइ खे ख़तमु करे रहंदासीं ऐं रद्द कंदासीं हिनखे। अगर ज़राअत तबाह थींदी, शहर तबाह थींदो, पाकिस्तान तबाह थींदो। इहा सिर्फ़ु चवण जी ॻाल्हि कोन्हे। ज़राअत सां सिंध जी ज़राअत सां सिंधी ज़राअत पाकिस्तान जी रीढ़ जी हॾी आहे। सभिनी खां वधीक टैक्स पेयर सिंध आहे। छो जो सिंध में ज़राअत जी जेका ज़राअत आहे सिंध जी उहा हर इंटरनेशनली त पाकिस्तान में बि सप्लाई कई थी वञे। अगरि जे हिते मिसाल कॉटन क्रॉप आहे त उहा तव्हांजी पंजाब थी वञे। असांजे जॾहिं ज़राअत कोन हूंदी, मतिलबु कणिक कोन हूंदी, कपाह कोन हूंदी, तव्हां असांजी कमांड कोन हूंदो, किथां हलंदियूं शुगर मिलूं हूंदियूं, किथां हलंदियूं टेक्सटाइल मिलूं, किथां तव्हांजो पंजाब खाईंदो आहे। पंजाब तव्हांजो सिंध मां थो खाए। ख़ुदा खे मञो, सलूक असां सां भलो कयो वञे, न त सिंधु दरिया बादशाह उहो पंहिंजो कस पाण कढंदो। सिंध दरिया सां छेड़छाड़ी कई पई वञे ऐं जंहिं जेके 6 कैनाल कढिया पिया वञनि इन सां जेको आहे सो अॻे सिंध जी तक़रीबन 5-7 लख बनी जेका बदीन ठठो इन पासे गैराबाद आहे। हाणे जेके ॿिया ज़िला आहिनि मथियां जेके आहिनि सांगड़ आहे, नवाबशाह आहे या हैदराबाद आहे, उन्हनि खे बि जेको आहे सो ही गवर्नमेंट आहे गैराबाद करण थी चाहे। असांजो मुतालबो इहो आहे त इन्हनि खे जल्द रोकियो वञे। सिंधु मां 6 कैनाल कढिया पिया वञनि, 4 बिलनि खे ख़तमु कयो वञे ऐं सिंध जे माण्हुनि खे जेको धिकीनि पिया तबाही तरफ़ इन जी असां पुरज़ोर मज़मत कई। सिंध में पाणी घटि आहे, ठीकु आहे न। हाणे जेको 6 कैनाल ठाहिनि पिया, पंजाब में पहिरें पाणी घणो आहे, मथां खां अचे थो इंडिया मां पाणी, बारिशूं बि घणियूं आहिनि त हिते पाणी जी वॾी खोट आहे। हीअ न थियणु खपे, ना मंज़ूर आहे असांखे। सिंध जे वसीलनि ते इहो धाड़ो हणी रहिया आहिनि
इन्हनि पहिरें जेके हिननि जा वज़ीर मुशीर जेके आहिनि इन्हनि पंहिंजी ॿनियुनि ॾांहुं पहिरें ई शाखूं करे वेठा आहिनि। हाणे जेके बचियल कुचल पाणी आहे जेके आहे सिंध जी आवाम जे लाइ आहे उन्हनि ते वरी इन्हनि धारोड़नि जी कोशिशि कई आहे पंहिंजे इक़्तिदार खे तोल ॾियण लाइ कॉम्प्रोमाइज़ थियनि हर शइ में। जॾहिं माण्हू एडिक्टेड थी वेंदो आहे न हुनखे करप्शन जी आदत पइजी वई आहे पोइ पंहिंजा वसीला कपाईंदो आहे। हाणे हीअ बि इन शइ ते लॻा आहिनि, असीं बीठा आहियूं इन शइ ते इंशाअल्लाह ख़ैर करे इन्हनि खे इहा तरमीम इन्हनि खे रिवर्स करणी पवंदी, इन्हनि खे पास कोन थियण ॾींदासीं। अभी भी करेंगे। बाकी रहा है कैनाल की बात, तो पानी वैसी दुनिया में से ख़त्म हो रहा है, ये तो रिपोर्ट है बड़ी बड़ी। और हम जो इतनी बड़ी बड़ी कॉन्फ्रेंस कर रहे हैं, क्लाइमेट कॉन्फ्रेंस, बाकू जा रहे हैं, वहाँ जा रहे हैं, क्लाइमेट चेंज हो रहा है, आप फिर भी मतलब आपको नज़र नहीं आ रहा कि पानी का कितना मसला है और हम उसको कम से कम करते जा रहे हैं। हम कोई स्टेप्स नहीं ले रहे पानी को बढ़ाने के लिए कि हम सिंध को दें। पानी होगा तो किसान खुश, ज़मींदार खुश और सब खुश होंगे। मार्केट में इकोनॉमिक आपका सारा इससे चलता है, पानी से। और वैसे भी पूरे दुनिया में 2% फ्रेश वाटर रह गया, नेचुरल वाटर। अब आप ये करते रहेंगे तो हम तो पानी से भी कासिर हो जाएंगे आइंदा सालों में। बची खुची सिंध आहे, खपाए त सॼी चढ़ी अथनि, बाक़ी जेको जियापो आहे पाणी असांजो सिंध जो जियापो आहे, सिंधु दरिया इहो न विकिणनि, इहो विकिणंदा त हीअ जेका सिंध जे ख़िलाफ़ वफ़ाक़ जेका साज़िश पिराई आहे हिन जो जेको हिसो आहे उहो असांजो सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी आहे, जेको सिंध जो वारिस थियण जो जेको दावा करे थो। हाणे जेका सिंध जी आवाम सां ऐं सिंध जे ज़मींदार ऐं जेको सिंध जो जेको हारी आहे उन जे ख़िलाफ़ जेका हुन साज़िश रती आहे, इहा साज़िश कंहिं बि सूरत में इंशाअल्लाह ताला सिंध जी आवाम जेको आहे सो कामयाबु कोन थियणु ॾींदी। असां पंहिंजो रत ॾींदासीं, जान ॾींदासीं, माल ॾींदासीं, पर इहे जेके कैनालनि जी जेका हिन तयारी कई आहे उन निकिरंदा। ऐं असां उमेद था कयूं त पीर साईं पागारो जिन जेको आहे सो हींअर उन पूरे पाकिस्तान जी नज़र जेको आहे सो साईं जिन ते आहे। ऐं आउं सम्झां थो त साईं जिन जे हुकुम ते सॼो सिंध न पर पूरो पाकिस्तान उथलजी पवंदो। ऐं हाणे इन शइ में बिल्कुलु बि कंहिं बि सूरत में जेको आहे सो का बि रिआयत ऐं उहा न कई वञे। गैर कानूनी जेके सिंधू मां 6 कैनाल निकिरनि पिया उहे मंज़ूर कराया विया आहिनि बाक़ाइदे ज़रदारी लीग वारनि, त उहे सिंध खे असां सुकायूं ऐं बिल्कुलु सुकाईंदा। सिंध खे सुकाइण जी कोशिशि कई वई आहे, सिंध खे त हूअं ई खाई विया आहिनि, का शइ न छॾी आहे। बचियो आहे पाणी, उहो बि सिंध जो ई खपाइणु चाहिनि था। हिननि खे कुर्सियुनि जो मज़ो आहे, हिननि खे वज़ारतुनि जो मज़ो आहे, सिंध लुटिजे फुरिजे, हिननि खे कुझु बि कोन्हे को। जेके 6 नवां कैनाल खोटे पंजाब ऐं चोलिस्तान खे आबाद करण लाइ सदर ज़रदारी जी मंज़ूर छॾणा पिया वञनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु असां हिते सभु गॾु थिया आहियूं। ऐं असां इंशाअल्लाह सिंध खे बंजर थियणु कोन ॾींदासीं। असांजी एहतियात जी शुरूआत आहे, इंशाअल्लाह अॻिते जेको पीर साहिब ज़रदारी जो हुकुम हूंदो उन मुताबिक़ असीं अॻिते बि एहतियात कंदासीं। असांजा एहतियात जो जेको मक़सदु आहे उहो इहो ई मक़सदु आहे त जेको सिंधु दरिया में जा 6 कैनाल कढिया पिया वञनि। असांखे शदीद तहफ़ुज़ात आहिनि, असांजी क़यादत, असांजी सिंध जी आवाम ऐं सिंध जो जेके बि शऊर रखण वारा आवाम आहिनि, जेका बि हिते जी क़ौम आहे उन सभिनी खे ख़बर आहे त हीअ जेके कैनाल निकिता विया हिन जो मक़सदु सिंध खे तबाह करणु आहे। सिंधु ते जेको धाड़ो हणी पियो वञे, 6 कैनाल कढिया पिया वञनि, इहे असां कते कोन ठाहिणु ॾींदासीं। असां पीर साईं सरदार जे हुकुम ते रोड रस्ता बंदि कंदासीं, सिंध ते धाड़ो हणणु कते बि कोन ॾींदासीं। असीं पूरी जमायत सां गॾु भरपूर एहतजाज कंदासीं। अॻु में बि असां बिटो निज़ाम जे ख़िलाफ़ उथियासीं ऐं बिटो निज़ाम असां ख़तमु करायो। इंशाअल्लाह हीउ जेको धाड़ो हणणु चाहिनि था इहो बि असीं न। सिंध में हर डिवीज़न हर तहलके लेवल ते असांजो एहतजाज कयो पियो वञे। असांजो मुतालबो फ़क़ति इहो आहे त जेके बि सिंध जे दरिया ते वार पियो थिए, 6 कैनाल कढिया पिया वञनि, उनखे असीं सिंध जा रहवासी, सिंध जा माण्हू, सिंध जा जेके असल सिंधी ऐं जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ असांजा ॿार सभु उहे रद्द था कयूं। कॾहिं बि असां इहो बर्दाश्त न कंदासीं त सिंधू ते को वार थिए। असां कालाबाग डैम खे बर्दाश्त न कयो। असां जेके बि कैनाल थिया उन्हनि जो मुखालफ़त रहियासीं। क़ौमी अवामी तहरीक माज़ी में बि इन्हनि सां मुक़ाबिलो कयो, हाणे बि असीं मुक़ाबिलो कंदासीं। असांजो मुतालबो इहो ई आहे त सिंधू दरिया ते के बि कैनाल, के बि डैम असां बर्दाश्त न कंदासीं। सिंध में सदर ज़रदारी ऐं शहबाज शरीफ़ सिंध में जेका सिंधु दरिया मां 6 कैनाल कढे पियो, सिंध खे रेगिस्तान करण जी साज़िश कई पई वञे, जेका सिंध जो माण्हू कॾहिं बि ऐं कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदो। असांजे दरिया मां 6 कैनाल गैर कानूनी कढिया पिया वञनि। अॼु असां जेको साईं जिन जी साईं सदर शाह जे हुकुम मुताबिक़ असां हिते गॾु थिया आहियूं ऐं ही नाजाइज़ कैनाल कढणु कोन ॾींदासीं। जे सिंधु दरिया सुकी वियो, पाणी न ईंदो त हू पाणी पीअंदा किथां? खणी आबादी कोन था कनि, पर कींजरम पाणी न ईंदो त हू पाणी पीअंदा किथां? सभु जेके बि सिंध में रहंदा, पठान आहिनि, पंजाबी आहिनि, मुहाजिर आहिनि, त
त सिंध जो सोचीनि, सिंधी बि सिंध जो सोचीनि, कुर्सियूं छॾीनि, खटूं छॾीनि, घरनि खां निकिरनि, एहतियात रिकॉर्ड कराइनि। जीअं हिननि वाइदो कयो मुशरफ जे दौर में त जेको थल कैनाल हिननि कढियो हो त सिर्फ़ु बारिशुनि में वहंदो हो, 12 ई महीना पियो वहे। हींअर ई 400 किलोमीटर जा कैनाल निकिरनि था, 6 कैनाल, त तव्हां वटि सखर ताईं पाणी कोन ईंदो। कैमरामैन अब्दुल हकीम मंगी सां गॾु शाद अली मंगी, KTN न्यूज़, शहदादपुर। जे जीवन सां ॾेह जो जीवन, भला उन्हनि जवाननि खे सलाम छो न कजे। गुज़ारिश कंदुसि बाक़ी त ये कैनाल सिंधु दरिया तां तव्हां 6 कैनाल कंदो, तव्हांखे उते हिकिड़ो वाटर बि कढणु कोन ईंदासीं। स्टेब्लिशमेंट, पाकिस्तान जी स्टेब्लिशमेंट, पाकिस्तान जी रियासत, पाकिस्तान जी हुकूमत इहो ॿुधी छॾे त हीअ असां रुॻो हाणे नारा ऐं झंडा खणी ॾे तव्हांखे इहो पुरअमन तरीक़े सां न, पर हाणे सिंध वेहण जे 17 तारीख़ अॼु पीपल्स पार्टी ऐं उनजी हुकूमत खे इहो वाज़े पैगाम ॾेई चुकी आहे त दरिया क़ौमी मिल्कियत ऐं इहे क़ौमी मिल्कियत थींदा आहिनि। ज़रदारी, आसिफ अली ज़रदारी जे बाबे हाकिम ज़रदारी ऐं उनजे सोहरे ज़ुल्फ़िकार भुट्टो जी मिल्कियत न आहिनि। जी आवाज़ हर रोज़ का न का इहो ज़ुल्म, इहो जबर थींदो रहंदो। लिहाज़ा मुंहिंजी गुज़ारिश आहे